नाज़रीन, कराची में वैक्सीनेटर्स जो मुतालबनि जी मनता लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज जो सिलसिलो जारी है। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नजीब नाज। जी नजीब। जी, कराची प्रेस क्लब आॾो आयल वैक्सीनेटर्स जो एहतजाज जो है 12 ॾींहं भी जारी है। मुख़्तलिफ़ ज़िलनि मां ही वैक्सीनेटर्स हिते पहुतल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। असांखे हिते अॼु प्रेस क्लब ते वेठे के 12 ॾींहं आहे। असांजा मेन 2 मुतालबा आहिनि, हिकिड़ो अपग्रेडेशन ऐं ॿियो टाइम स्केल। उहो अञा ताईं असांखे सिंध हुकूमत न पिया ॾिए ऐं बार बार असांखे सखणा दिलासा ॾिना पिया वञनि त अॼु तव्हांखे पनो ॾियूं था, सुभाणे तव्हांखे पनो ॾियूं था। इहे आसरा ॾिना पिया वञनि पर अञा ताईं का बि असांखे पनो न आहे ॾिनो वियो। सेक्रेटरी साहब असांजे हिते पिंडाल में आयो, असां अॻे मार्च कयोसीं अॻिले सूमर ते, उतो असांखे वापसि वठी आयो, तव्हां पुरमन वियो, तव्हांखे जेको आहे असां पनो ॾियूं था। 4800 वैक्सीनेटरूं असां हिते सभु जमा आहियूं ऐं असांजा 36 साल सर्विस थियल आहे। इन्हनि खे ख़्यालु थियणु खपे वज़ीर आला खे त असांखे नोटिफिकेशन छो नथो कढे। केॾा असांजा करोड़ रुपया त हिन बजट में न लॻंदा, 6 को 9 स्केल थींदो असांजो। हे असां सां सरासर नाजाइज़ी आहे। 2 महीननि खां असांजा पूरे सिंध जा सेंटर बंदि आहिनि ऐं 13हों ॾींहुं अॼु असां हिते धरणो हई वेठा आहियूं। त हिननि खे अहसासु इहो न आहे त रोज़े में कुल असांजा वैक्सीनेटर कुल झूना कुराड़ा जिन जी रिटायरमेंट में कंहिंजा 6 महीना बचा आहिनि, कंहिंजा 5 महीना बचा आहिनि, कंहिंजो साल बचो आहे। त महिरबानी करे असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजी अपग्रेडेशन कई वञे ऐं असांखे सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे। मंडे ते असां वैक्सीनेटर रोज़े सां असां पाण साड़ींदासीं। ही उहो शोबो आहे, उहो हथियार आहे, उहे सिपाही आहिनि जेके आईंदा अचण वारी जेका नओं मॉडल जेका नई नस्ल आहे उनखे मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि खां हिफ़ाज़ती टूका लॻाए करे उन्हनि खे मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारी खां बचाइनि था। मगर वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे कि हेल्थ डिपार्टमेंट में ॿिया जेके कैडर आहिनि उनखे वक़्तनि वक़्तनि ते बाक़ाइदा प्रमोशन ऐं उनखे हक़ पंहिंजो हासिल आहिनि। वाहिद जेको ही असांजी रीढ़ी हॾी हैसियत खंदड़ वैक्सीनेटर आहे जेको जंग जड़ में मां ऐं ॿार जी जेको सम्झी हिफ़ाज़त करे थो, सिहतियाबी वारे सां ख़तरनाक बीमारियुनि वारा टीका वैक्सीनेशन करे थो। मुख़्तलिफ़ जेको हिते सहूलियत खां महरूम आहे। असां बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश था कयूं त निंड मां उथो, उन्हनि मासूम ॿारनि ते रहम खाओ जेके उरड़ी जे वबा में मरी रहिया आहिनि। असांजा जाइज़ मसइला हल करे असां मां बेचैनी ख़तमु कयो। असांजो अपग्रेडेशन जो जेको मसइलो आहे उनखे फिलफोर असांजो नोटिफिकेशन जारी करे बेचैनी ख़तमु कई वञे। जी, वैक्सीनेटर जो चवणु आहे त हींअर ताईं उन्हनि जी हेल्थ डिपार्टमेंट जी इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं त थियूं आहिनि पर जेको नोटिफिकेशन आहे उहो उन्हनि जे हवाले न पियो कयो वञे, जंहिंजे करे उन्हनि जो एहतजाज जेको आहे अॼु 12 ॾींहं भी जारी है। उनजो चवणु आहे त जेसि ताईं असांखे लेटर फराहम न कयो वेंदो असांजो एहतजाज जारी रहंदो। उन्हनि चवणु आहे त कुझु ॾींहंनि में असांखे लेटर जॾहिं न मिलियो त उन्हनि इहो चयो आहे त असां पाण साड़ींदासीं ऐं उन्हनि चयो आहे त सिहत खाते जा जेके आला ऑफिसर आहिनि उहो रुॻो असांखे आसरा ॾियनि पिया पर जेको अमली कमु आहे उहो न पिया कनि।